मोरे भरसां ॻोठ सियाल मोरी में ड्रेनेज जे नाकारा निज़ाम सबबि रहवासी गंदे पाणी मां मयत खणी वञण ते मजबूर आहिनि। ॻोठाणा नवामी आवाज़ खे ॿुधायो त संदन ॻोठ में के बि तरक़ियाती कम न आहिनि कराया विया, जंहिं सबबि रस्ता ऐं घिटियूं गंदे पाणी में ॿधी वियूं आहिनि। हुननि चयो त हू मयत बि गंदे पाणी मां गुज़ारे कब्रिस्तान वञनि था, जंहिं करे खेनि सख़्तु ॾुखियायूं पेश अचनि थियूं। ॻोठाणनि चयो त चूंडियल नुमाइंदा वोट वठी हलिया वञनि था, जंहिं बाद को लड़ी बि नथो ॾिसे। असां हुकूमत खे इहा अपील था कयूं त हीअ रस्ता असांखे सुठा ॾिना वञनि, साफ़ु ॾिना वञनि ऐं असांखे नालियुनि जो सिस्टम ॾिनो वञे, ड्रेनेज सिस्टम असांजो सुठो हुजे ऐं असांखे मौत फोत ते खणी अचण में हींअर तव्हां जेको आहे सो हींअर जेको जेको जनाज़ो थी वियो उहो बि ॾिठो हींअर, या अहिड़ियूं जेके धूड़ धुसड़ रहे थी, या हिन में स्टूडेंट जेके आहिनि असांजा शागिर्द जेके असांजा स्कूल जा आहिनि या उहे अचनि वञनि था हिते प्राइमरी स्कूलनि में, त उन्हनि सां बि हालतूं थियनि थियूं ऐं हीअ जहिड़ी बि हालत हीअ ॾिसूं था। अच्छा, औरतुनि सां तकलीफ़ हूंदी? औरतुनि खे बचण वञण में तकलीफ़ आहे। ॻोठ सियाल मोरी जे रहवासियुनि मुतालबो कयो त ड्रेनेज निज़ाम बहितर करे खेनि रोड रस्ता ॾिना वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk